ॻाल्हि दोस्तों एक मशहूर ज़माना वाक़ियो आहे जलाल चांडे जो जेको तमामु बहितरीनु वाक़ियो आहे। ॿुधी तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। जलाल चांडे जे उन टाइम वारो वाक़ियो आहे जॾहिं धाड़ेलनि जो तमामु घणो उरूज हूंदो हुयो सिंध में। ऐं उन टाइम में जेको आहे सो सिंध हुकूमत फ़ौज खे बि तलब कयो हुयो। फ़ौजी जेको आहे सो हिते छावणियुनि में ऐं रोडनि ते पिकअप हणी वेठा हूंदा हुया ऐं धाड़ेलनि जो तमामु घणो उन टाइम में दौर हुयो। दोस्तों जलाल चांडियो हिकु महफ़िल में वञी रहियो हुयो दादू वटां त जलाल चांडे खे फ़ौजियुनि रोके करे तलाशी बि वरिती ऐं उन खां अलावा फ़ौजियुनि जा सिपाही हुया जेके पंजाब जा फ़ौजी हुया के बलोचिस्तान जा हुया। जलाल चांडे खे न सुञाणे सघियऊं। जलाल चांडे खे गाॾीअ मां लाहे करे ऐं तलाशी उन जी वठी। हालांकि उन टाइम में केट बि जलाल चांडे जी अहिड़ी हूंदी हुई, टोपी निराड़ ते छंपर वॾा, गलो खुलियल, त उन्हनि फ़ौजियुनि खे शक थियो त बिना कोई धाड़ेल या धाड़ेलनि जो वॾो को सरबराह आहे। इन जे करे जलाल चांडे खे रोके करे गाॾीअ मां लाहे करे तलाशी वरितऊं ऐं उन खां अलावा कुझु टाइम बीहारे छॾियऊं जलाल चांडे खे। त पोइ जॾहिं जलाल चांडे खे उते बीहारियऊं, गाॾियूं ॿियूं बि बीठियूं हुयूं जिन्हनि जी तलाशी वठिजे पई वक़्तनि ब वक़्तनि। पोइ जॾहिं ॿियनि माण्हुनि सिंधी माण्हुनि जलाल चांडे खे ॾिठो त जलाल चांडे खे अची मिलणु लॻा ऐं जलाल चांडे सां ख़ुशि मराबा करणु लॻा। त दोस्तों जलाल चांडे सां ख़ुशि मराबा करणु लॻा त फ़ौजियुनि जो वात पटिजी वियो त भेणा हे कहिड़ो शख़्स आहे ऐं केरु आहे जो हिन खे माण्हू फिरियो वेठा आहिनि। पोइ ईअं कंदे त फ़ौजियुनि जेको आहे सो जलाल चांडे खे वठी वञे। उते जेको मेजर हुयो, जेको सरबराह हुयो उन्हनि फ़ौजियुनि जो, त जलाल चांडे खे उते वठी विया। उहो जेको सरबराह हुयो फ़ौजियुनि जो उहो सिंधी हुयो ऐं जलाल चांडे खे सुञाणे वरितईं त भेणा सिंध जो वॾो फ़नकार आहे ऐं हिंद सिंध ऐं जलाल चांडियो ॿियनि ॿारनि मुल्कनि में बि ॻाए आयो हुयो अख़बारनि में ऐं उन खां अलावा रेडियो पाकिस्तान ते जलाल चांडे जा उन टाइम में कलाम नशर थींदा हुया ऐं सॼी स्टोरी बयानु कई वेंदी हुई जलाल चांडे जी। पोइ उन मेजर जॾहिं जलाल चांडे खे सुञातो त जलाल चांडे खे भाकुर पातईं ऐं पंहिंजे कुर्सीअ ते वेहारे करे जलाल चांडे खां हाल वाल वठी करे ऐं जलाल चांडे खे पंहिंजे सिपाहियुनि खे चयईं त बाबा हिन खे प्रोटोकॉल ॾियो ऐं हिन खां हथु कढी करे हिन जी गाॾी अलॻि करे हिन लेन मां ऐं जलाल चांडे खे छॾियो त हितां वञे। त पोइ उहे फ़ौजी जेके जलाल चांडे खे वठी विया उहे हैरान थी विया त भेणा हे कहिड़ो शख़्स हुयो, केरु हुयो जो हिन खे मेजर बि सुञाणे पियो ऐं हिन खे अलॻि प्रोटोकॉल ॾेई करे हिन मां कढायूं। त अहिड़े तरीक़े सां दोस्तों जलाल चांडे जा हज़ारे वाक़िया ऐं हज़ारे किसा जेको आहे सो मौजूदु आहिनि सिंध में, जेके असां कोशिशि कंदा आहियूं वक़्तनि ब वक़्तु तव्हांजे लाइ नवां नवां किसा आणियूं। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।